ख़बर है नाज़रीन तमाम शेयर के पे दौलतपुर सफ़न में गुलाम मुस्तफ़ा जुनेजो की रिपोर्ट मूजिब दरगाह अलिया बहाउद्दीन ज़करिया मुल्तान शरीफ रहीमियार खान जा सजादा नशीन सैयद साजिद हुसैन कुरैशी हाशमी तेजे शहजादे सैयद अहमद बख्श कुरैशी हाशमी से गॾु सिंध के दौरे दौरान दौलतपुर भरसा ॻोठ खड़ में ॻोठ के नेक मर्द मुर्तज़ा मला हाफ़िज़ मुमताज़ मला ज़ाहिद हुसैन मला दौलतपुर सफ़न में जावेद अहमद मला पारा दिनल आजाणे में शिरकत कई वही जिते पान समय मुरीदन के ज़ियारत कराई ऐं मुल्क की कामयाबी लाइ दुआऊं घुरियूं। उन मौके ते संदन शानदार इस्तक़बाल कियो वियो। खेस गुलनि जो बरखा सां समय माण्हुनि जे जलूस में खेस ॻोठांदो वियो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद मखदूम साजिद हुसैन कुरैशी हाशमी चयो त सिंध धरती सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं औलियाउनि जी दुआउनि सां मालामाल आहे ऐं सिंधी माण्हुनि खे महिमान नवाज़ी जो वॾो मिसाल आहे। असांखे सिंध धरती सिंधी ॿोली ऐं सिंधी माण्हुनि सां मोहबत आहे। हुन वधीक चयो त सभिनी मुरीदनि ऐं सिंध धरतीअ सां प्यार कंदड़नि खे गुज़ारिश आहे त जहिड़ा फ़साद ख़तमु करण जे वध खां वध कोशिश कयो ऐं पंहिंजे औलाद खे वध खां वध तालीम ॾियारियो। उन मौके ते संदसि सिंध में मुक़रर चीफ ख़लीफ़े हाजी शरीफ भुट्टो आशिक़ हुसैन जबल बशीर अहमद भुट्टो ऐं ॿिया गॾु हुआ।